नाज़रीन, जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं दौरान हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जेके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कयो था इरफान बुरफ़त जामशोरो मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इरफान बुरफ़त, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में हिकु दफ़ो ॿीहर झेड़ण वारी सूरत थी वई आहे। उन खां पोइ अॼु सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में पीपी सरकार सिपात सां वास्तो रखंदड़ ॿिनि शागिर्द धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही शागिर्द धुरियुनि तरफ़ां फायरिंग कई वई। फायरिंग करण जे नतीजे में हिकु शागिर्द जेको आहे सैयद इरफान शाह, उनखे टंग में गोली लॻण खां पोइ शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखां पोइ ॿिन्ही धुरियुनि में छिकतार तेज़ थी वई ऐं ॿई पीपी सपाफ सां वास्तो रखंदड़ शागिर्द धुरियूं जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बि हवाई फायरिंग जा वाक़िया करण खां पोइ जेको आहे सॼी यूनिवर्सिटीअ जे अंदरि ख़ौफ़रार छाइजी वियो। जॻहि ते सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अहिड़े मामले जो नोटिस वठंदे जामशोरो पुलिस जा अटाला तलब करे वेठा आहिनि। हिते वॾे तइदाद में पुलिस पहुतल आहे, जॾहिं त ॿुधाए पियो वञे त जेके झेड़ींदड़ धुरियूं हुयूं उन्हनि खे सिंध यूनिवर्सिटी जे जेके क़ौमपरस्त धुरियुनि सां वास्तो रखण शागिर्द आहे, उन झेड़े खे जेको आहे ख़तमु करण जी कोशिशि करे रहिया, त उन्हनि सां बि जेको आहे उहे ॿिन्ही धुरियुनि जा जेके शागिर्द धुरियूं आहिनि जेके झेड़ींदड़ आहिनि, उन्हनि जो पिणु झेड़ो थियो, जंहिंजे करे नतीजे में ॿ टे शागिर्द ॿिया बि जेके आहिनि ज़ख़्मी थियण जो इतला मिलिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी थियल शागिर्द जेको आहे उहो लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि में अञा ताईं छिकतार बरक़रार आहे। अच्छा इरफान बुरफ़त, काफ़ी ॾींहंनि खां सोशल मीडिया ते हिकिड़ो शो हले पियो ऐं मुख़्तलिफ़ शयूं नज़र अचनि पियूं ऐं सियासी समाजी धुरियुनि ऐं हल्कनि जेको आहे इहो बि ज़ाहिर कयो आहे, ॿुधायो आहे त जेके मंशा जो आम वाइपो आहे, शराब जो गुतो को जामशोरो में खुलियो आहे, उन जे करे शागिर्दनि में इहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो त झेड़ा बि थींदा ऐं छा हिन जी कड़ी हुन सां मिलंदड़ आहे? जी, असां पंहिंजे नागरिक खे ॿुधाई ॻाल्हियूं त जामशोरो शहर जेको आहे उहो इल्म जो रोशनियुनि जो शहर आहे। हिन जे अंदरि शराब जो गुतो खुलण खां पोइ जेको आहे काफ़ी यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द बि इहो नशो वापराइनि था, जंहिंखां पोइ इहे साॻे जेके ड्रग सप्लाई कंदड़ माण्हू आहिनि उहे बासानी यूनिवर्सिटियुनि ताईं बि उहे मंशात पुॼाइनि था। जॾहिं यूनिवर्सिटियुनि जा काफ़ी जेके शागिर्द आहिनि उहे आउटसाइड जीअं ॿिया ख़ानगी हॉस्टलूं आहिनि उते बि रहंदा, जिते ई शागिर्दनि खे आसानी सां नशो मिली सघे थो, जंहिंजे करे बि झेड़ा जेके नंढी नंढी मामूली ॻाल्हियुनि तां नशे जे ॻाल्हियुनि तां बि झेड़ा जेके थींदा रहंदा। ऐं हींअर जेके ताज़ो यूनिवर्सिटियुनि में जेको हाईलाइट इशू कयो वियो आहे या कयो पियो वञे त यूनिवर्सिटी जे अंदरि जेके आसानी सां नशो जेको सप्लाई थी रहियो आहे, उन्हनि जो जेको आहे झेड़े जो जेको ख़दशो ज़ाहिर कयो थो वञे। महिरबानी इरफान बुरफ़त, तव्हांजी तफ़सील ॾियण जो।